पनुआकिल शहर के पहवारी नूरोजा समेत सुमरा पवारी रज़ा ॻोठ वारे इलाइक़े में क़ाइम बाइजी सुमरा पवारी रोड जेको पनुआकिल शहर के पके कचे जा हज़ारे ॻोठनि के पनुआकिल ऐं सखर सां मिलाए पियो ऐं 12 किलोमीटर वारो अहम रोड 15 सालनि खां तबाह थियल आहे, जंहिं बाबति अहम रोड जे हज़ारे ॻोठाणनि केतिराई भेरा सख़्तु एहतिजाज कयो आहे। ॿियो रोड जा पत्थर ॿाहिरि निकिरी आया आहिनि। हिन रोड में खॾा पइजी विया आहिनि। वणज वापारी भी सख्त मुतासिर थे पियो, पर मोटरसाइकिल जीपियूं ॿियूं गाॾियूं 10 मिंटनि वारो सफ़र कलाकनि में कनि पियूं। इन्हनि गाॾियुनि जो काफ़ी नुक़सान थियण सां गॾोगॾु ज़ख़्मी बीमार माण्हू बि सफ़र में ई दम ॾेई छॾनि था। डिलीवरी लाइ ईंदड़ औरतूं जंपनि झाकनि सबबि उन्हनि जी रस्ते में ई डिलीवरी थियो वञे। अवाम जे एहतिजाज ते मक़ामी चूंडियल नुमाइंदनि 3 करोड़ रुपयनि जी मरम्मत स्कीम सिफ़ारिश ते ॾिनी, पर ॻोठाणनि मूजिबि ठेकेदार सिफ़ारिशी राशि किथे किथे पत्थर डंपर सिटी गुम थी पिया वञनि। तबाह थियल रोड जी मरम्मत ऐं तामीर लाइ फौरी घुर कई आहे। ॿी सूरत में ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि सख़्त एहतिजाज जो चिताव ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।